सिंधी समाज में दुखनि पुठियां सुख जो मुहावरो त सभु कंहिं ॿुधो हूंदो, जेको मुख़्तलिफ़ मसइलनि सां मुंहुं ॾींदड़ माण्हुनि खे आथत ॾियण लाइ इस्तेमालु कयो वेंदो आहे। हूअं बि दुनिया अहिड़े माण्हुनि सां भरी पई आहे जंहिंजो नंढपण त को ख़ासि शाहूकार न गुज़रियो हुजे, पर जवानीअ में उहे अमीर तरीन माण्हुनि में शुमार थींदा आहिनि। अमीर तरीन माण्हुनि खे छॾे विचोले ऐं हेठिएं तबिके जे माण्हुनि जी ॻाल्हि कजे त शायदि ई को माण्हू हूंदो जेको कंहिं बि परेशानी खां आजो हुजे। ज़ाहिरी तौर ख़ुशबाश नज़र ईंदड़ माण्हू पंहिंजी ज़िंदगीअ जे ॾुखियनि मरहलनि बाबति पाण ई ॼाणनि था। अहिड़े ई हवाले सां माण्हुनि जे मसइलनि ते कयल हिक तहक़ीक़ में इंकिशाफ कयो वियो आहे त जेकी ॿार नंढपण में ॾुखनि ऐं तकलीफ़ुनि सां मुंहुं ॾियनि था, उहे न रुॻो उन्हनि जी ज़िंदगीअ ते फौरी असर छॾनि थियूं, पर जवानीअ में बि दिलि जी बीमारियुनि जो सबबु बणजनि थियूं। सर्वे में ॿुधायो वियो आहे त ख़ानदानी बीमारियुनि या मौत, गुर्बत ऐं ॿियनि घरेलू मसइलनि जे करे ॿारनि में रॻूं सुकिड़जण जा मसइला पैदा थी वेंदा आहिनि, जंहिं सबबु उन्हनि जी जवानीअ में दिलि जी बीमारियुनि जा ख़तरा वधी वञनि था। माहिरनि 13 लख ॿारनि ते कयल जाइज़े खां पोइ ॾिठो त मसइलनि जो शिकार ॿारनि जी जवानीअ में दिलि जी बीमारियुनि जा ख़तरा 60% ताईं वधी वञनि था। जेकॾहिं इहे मसइला संदन जवानीअ ताईं बरक़रार रहिया त अहिड़े ख़तरनि में बि वाध थिए थी। सर्वे में शामिल ॿारनि खे बेरोज़गारी ऐं गुर्बत, लगातार महरूमी, भाउ भेण या माउ पीउ जे विछोड़े ऐं इन्हनि सभिनी मसइलनि सां मुंहुं ॾींदड़ ॿारनि खे 5 कैटेगरियुनि में विरहायो वियो। जन ॿारनि नंढपण में बुख, बदहाली ऐं बीमारियूं ॾिठियूं, उन्हनि में जवानीअ में दिलि जी बीमारियुनि जी सित सभ खां वधीक रही।